ताने रही। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब दादलीगारी में लिम्पी स्किन जा केस ज़ाहिर थियण जूं ख़बरूं सोशल मीडिया ते हलण बाद सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी नोटिस वठंदे फौरी तौर डॉक्टरनि खे जानवरनि जी लिम्पी स्किन बीमारी खां बचाव लाइ कैंपूं हणण जो हुकुम ॾियण बाद यूसी किंजर समेत मुख़्तलिफ़ ॻोठ खिरोही, अली नाइच, मोहम्मद खान पिताफ़ी, बारी अडो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में लाइव स्टॉक ज़िले घोटकी जे ऑफिसर मदन लाल ऐं तालके ऑफिसर डॉक्टर रियाज़ चनो जे तावन सां मुख़्तलिफ़ ॻोठनि में कैंपूं हणी लिम्पी स्किन बीमारी खां बचाव लाइ जानवरनि खे वैक्सीन पिणु कया। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं ॻोठाणे जे जानवर खे लिम्पी स्किन बीमारी ज़ाहिर थिए थी त फौरी तौर असांजी टीम सां राब्ते में अचे, इतलाह ॾे ऐं फ्री उन जो इलाज कयो वेंदो। पूरे सिंध अंदरि असांजूं टीमूं कमु कनि पियूं। सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद इस्माइल कलोड़ो मूजिब यारोलुंड थाणे जी हद में पेट्रोल ख़रीद करण जे मामले तां पिताफ़ी बिरादरी ऐं लुंड बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। लठनि ऐं पथरनि जो हिक ॿिए ते वसकारो। ॿिन्ही धुरियुनि में 7 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन, अव्हां खे यारोलुंड मां ख़बर ॾींदा हलूं त यारोलुंड थाणे जी हद में पेट्रोल ख़रीद करण जे मामूली ॻाल्हि तां पिताफ़ी बिरादरी ऐं लुंड बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जॾहिं त लतनि, मुकनि ऐं सोटनि जो वसकारो, जंहिंमें ॿिनि धुरियुनि जा 7 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। मीरपुर माथेलो मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर काज़ी अयाज़ कलवर मूजिब अव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो शहर शाह फैसल कॉलोनी मां आसिफ नाइच जी घरवारी नौजवान नादिया नाइच जो पखे में टंगियल लाश हथ आयो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तहवील में वरितो ऐं सिविल हॉस्पिटल खणाए वई ऐं औरत नादिया नाइच जे वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर कयो आहे। नारी खे सस ऐं ॾेरनि क़त्ल कयो आहे। उमर नाइच वधीक पोस्टमार्टम खां पोइ असुल हक़ीक़त जी ख़बर पइजी सघंदी। पुलिस नाज़रीन, अव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर शहर शाह फैसल कॉलोनी मां आसिफ नाइच जी घरवारी नौजवान नादिया नाइच जो पखे में टंगियल लाश हथ